हिते वाक़िया आगाह कयूं वारा में स्कूल जो चौकीदार पुरअसरा नमूने क़तल थी वियो आहे। पुलिस वाक़े वारनि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर आहे वारा में स्कूल जो चौकीदार पुरअसरा नमूने क़तल थी वियो आहे। पुलिस वाक़े वारनि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो आहे। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। वारा में स्कूल जो चौकीदार पुरअसरा नमूने फौत थी वियो आहे। पुलिस वाक़े वारनि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। तफ़सील वठंदासीं वारा मां ज़ुल्फ़कार चांडिया खां। ज़ुल्फ़कार आगाह कजो। जी रात देर सां ॻोठ गुलगुलड़ो जे रहवासी प्राइमरी स्कूल जो खानकी चौकीदार 50 साल सादिक अली गुरगे जो स्कूल मां तशद्दुद थियल हथ आयो आहे, जंहिंजे इतलाह वारसनि बारे पुलिस खे ॾिनो। पुलिस लाश खणे ज़रूरियूं पूरियूं करे लाश वारसनि हवाले कयो। बे पासे वारसनि मां गुलाम नबी गुरगे ॿुधायो त देर सां स्कूल वियासीं त सादिक मोल हालत में ॾिसी पुलिस खे इतलाह ॾिनो। हिन वधीक ॿुधायो त असां जी कंहिंसां बि का दुश्मनी न आहे। पुलिस जांच करे कातिलनि खे गिरफ़्तार करे। होॾां SHO बारे निसार आलम अबड़ो ॿुधायो त जांच करियूं था, जल्द कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जे त आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ठीकु आहे ज़ुल्फ़कार, मेहरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।